जी मां तव्हांखे चवंदो रहंदो आहियां त तव्हां डिजिटल अर्निंग करे था सघो, डॉलर्स कमाए था सघो मोबाइल जे थ्रू। ऐं अॼु मां तव्हांजे लाइ हिकिड़ी सक्सेस स्टोरी मिसाल खणी आयो आहियां त दादू ज़िले जे दादू मेन सिटी खां तक़रीबन हे 7-8 किलोमीटर कच्चे जो एरिया आहे। असांजो प्यारो दोस्त कच्चे में वेही करे डॉलर घुराए थो ऐं हुनजो कॉन्टेंट छा आहे मां तव्हांखे अचो त ॾेखारियां थो। कॉन्टेंट भी ॾेखारियां थो, हुनजो चैनल भी ॾेखारियां थो तव्हांखे। ऐं मां हुन खां इजाज़त वरिती आहे त तव्हांखे थोरो माना डॉलर पैसे जी छनकार भी ॾेखारियां त जीअं तव्हांखे यकीन अची सघे। हे पोयों ॾिसो था कच्चा घर, सोलर पैनल, हिते इहे माण्हू कच्चे में वेही करे भी डॉलर घुराइनि था, अमेरिकी डॉलर। हे लोकल रुपया न डॉलरनि में कमाइनि था। मां तव्हांखे हाणे ॾेखारियां थो त दादा हे अॻिते वधण खां अॻु में तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट आहे शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी। बसि हिन वीडियो खे शेयर कयो। हे ॾिसो, हे साईं असांजे प्यारे दोस्त जो चैनल आहे आदिल टीवी, ठीकु आहे। सभिनी दोस्तनि खे अॻु में त गुज़ारिश आहे हिन चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन जो ज़रूरु दॿायो। ऐं भाउ जो कॉन्टेंट कहिड़ो आहे साईं, हे ॾिसो, ॻोठाणी ज़िंदगी, कुकड़ देसी थी विया, ठीकु आहे, तितर थी विया। हे ॾिसो माशाल्लाह माशाल्लाह, हिन जूं 2-3 वीडियोज़ वायरल आहे, मोनिटाइज़ हिन दोस्त जो चैनल आहे। मां हिन जी वीडियोज़ में वञी करे ॾेखारियां थो तव्हांखे। हे ॾिसो दखनी तीतर थी विया, कुकड़ थी विया। हे ॾिसो उन्हनि जूं ॿोलियूं साईं, हाणे ॿोलियूं तितर जी ॿोलियुनि तव्हां चवंदो हाणे इहो की हे ॾिसो हथ में थोरो वेही खाराए थो, उन ते व्यूज़ तव्हां ॾिसो माशाल्लाह साईं। हिन जी तमामु बहितरीनु चैनल आहे दोस्त जो, बर्ड लवर आहे, सही आहे। ऐं वेलकम आदिल टीवी हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॾेखारे छॾिया हिन जो छा चवंदा आहिनि दरवाज़ो। हे ॾिसो साईं माशाल्लाह, 2500 ते दोस्त जी तक़रीबन $100-125 अर्निंग आहे। पर हिन जो व्यूअर्स वॾा आहिनि, वॉच टाइम वॾो आहे। कंहिंखे छा आहे फॉलोअर हूंदा आहिनि, सब्सक्राइबर हूंदा आहिनि, पर व्यूअर न हूंदा आहिनि। पर दोस्त जा व्यूअर आहिनि। हे ॾिसो कुकड़ कुकड़ियूं ॾेखारे थो। ऐं तव्हां मुंहिंजे बैकग्राउंड में बि ॾिसो था पिया, हे ॾिसो हे शयूं ॾेखारे थो। तव्हां चवंदव हे हाणे साओ दुॿो कल हे छा, हे साईं पैसा थो कमाए ॾिए अॼु जे दौर में। तव्हां अहिड़ियूं बदकां रखी अगरि तव्हांजे आहिनि या का ॿी शइ आहे त तव्हां हिन मां कॉन्टेंट ठाहे था सघो, अंडनि जा अंडा। ऐं हिते असां सां गॾु आदिल टीवी जो दोस्त प्यारो आदिल बि गॾु आहे। आदिल खे थोरो लॼ अचे थी, भई चए थो पियो मां चवांसि पियो न शर्मा। इहो ॾेखारे सघूं था दोस्तनि खे साईं। हे ॾिसो हाणे आदिल जी माशाल्लाह मां सलाम थो कयां। हे ॾिसो हे पोयनि 2 महीननि अप्रैल ऐं मई, हे ॾिसो माशाल्लाह $111 रेवेन्यू। त साईं तव्हां ॾिसी था सघो हिन जो अप्रैल में मोनिटाइज़ थियो आहे चैनल। ऐं माशाल्लाह हे ॾिसो अदा रेवेन्यू $111 ऐं हिन जो कॉन्टेंट तव्हांखे ॾेखारियां वीडियो छा आहिनि, इहे आहिनि। अस्सलाम वालेकुम आदिल साईं। आदिल थोरो शर्माए थो, इन जे करे हाली फ़िलहाल का ज़ोर ज़बरदस्ती न आहे। हिन जो कॉन्टेंट ॾिसूं था ऐं हिननि सां ॻाल्हायूं बि था, कचहरी बि कयूं था। आदिल भाउ पहिरियों त इहो ॿुधायो तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि, ठीकु आहे। ऐं तव्हांजी इजाज़त जो दोस्तनि खे ॾेखारियूं तव्हां अगरि। वाह साईं वाह, अॼु त ईद हे साईं असां प्यारो दोस्त आदिल आहे जंहिंजो पंहिंजो चैनल आहे आदिल टीवी। अस्सलाम वालेकुम आदिल साईं। अॻ में त तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि त तव्हांजो चैनल मोनिटाइज़ थियो आहे ऐं माशाल्लाह तव्हांजी अर्निंग बि आई आहे। मां तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर मुबारकबाद ॾियां थो अदा। त अदा मुंहिंजो इहो सुवालु आहे, काफ़ी दोस्त शहरनि में वेही, तव्हां हे कच्चे में वेही करे ईअं सम्झो, ठीकु आहे। जीअं तव्हां ॿुधायो जंहिं महिल हिते ॿोॾि ईंदी आहे त पाणी अची वेंदो आहे उसे पासे में। त हे अदा तव्हांखे भला कीअं शौक़ु जाॻियो त मां तितर, बदकां, कुकड़ इहे रखां यूट्यूब ते? बस मां फारिग वेठो हुउमि, सही फेसबुक ते मां हिकिड़े जो वीडियो ॾिसंदो हुउमि। तक़रीबन माना केॾीमहिल तितर विड़ाईंदो, केॾीमहिल हुनजा अंडा ॾेखारींदो। सही। पोइ हली हली वरी हुन पंहिंजी लिंक शेयर कई यूट्यूब ते। सही। त मां सोचियो भला मां बि फारिग वेठो आहियां, छो न भला हिन कम में जेको आहे सो इन्वॉल्व थी वञा। बहितरीनु। पोइ आस्ते आस्ते मां जेके तितर वठणु शुरू कया, कुझु बदकियूं हुयूं, मां इन्हनि जा वीडियो रखिया। इन खां पहिरियां मुंहिंजे चैनल में बैडमिंटन जा वीडियो आहे। अच्छा। पर उहे वायरल न पिया थियनि। सही आहे। माना तक़रीबन साल थी वियो, मां सोच में पइजी मां जो हाणे बर्ड्स खे था वठूं। सही। छो जो मां ॾिसां पियो त तोतनि जो रुझान जेको सो वॾो माना यूट्यूब ते हुनमें व्यूज़ वॾा। सही। त साईं हाणे माशाल्लाह तव्हां वहण में न, हिन जो बर्ड लवर हे इन जे करे आहे। हे ॾिसो
माशाल्लाह पखियुनि जे लाइ ॾिसो कीअं मटकियूं आयूं त इहो साईं रब कंहिं कंहिं जे दिलि में रहम अहिड़ा ख़्याल विझंदो आहे उहो माशाल्लाह ख़ुशकिस्मत दोस्त असांजो प्यारो आदिल आहे। आदिल भाउ हाणे मां ॾिसां थो पियो हिते ॿिलियूं बि आहिनि, तोता बि आहिनि, कुकड़ियूं बि आहिनि, थोरो ईअं ओवरव्यू दोस्तनि खे असां करायूं। ॾिसो ही कास बि आहिनि, हिननि जा बि मां वीडियो जेके आहिनि से हिन में यूट्यूब ते रखिया आहिनि। सही। ऐं हुन खां पोइ तितर मां जॾहिं पाण कुकड़ुनि सां विढ़ाया त पोइ मुंहिंजी वीडियो माना तक़रीबन 64,000 ते वायरल थी। अच्छा। हुन खां पोइ मुंहिंजा सब्सक्राइब पहिरियां मुंहिंजा 1000 हुआ जेके महीने खां पोइ तक़रीबन हींअर 2400 थी विया। माशाल्लाह माशाल्लाह। हे साईं मां लॻे थो हीअ तव्हांजी वीडियो हुई जेको तितुर कढ हूंदो आहे कुकड़ जी। हा इहो ई हुई। वाह असांजी साईं ख़ुशकिस्मती आहे। साईं हिते ई हुई, हिते अच्छा साम्हूं ही जॻह आहे हिननि जी विढ़ण जी। बिल्कुलु। ऐं होॾे ॿिलियूं आहिनि। जी हा होॾे ॿिलियूं आहिनि। हे बि मां पंहिंजे चैनल जे लाइ जेको आहे सो हिननि खे थोरो सेखारींदुमि। सही। ट्रेनिंग वेनिंग ॾींदोमान। ही आहिनि। हे ॾिसो साईं, हे साईं हे माशाल्लाह शौक़ जो शौक़, अर्निंग जी अर्निंग आहे हिननि मां साईं। ठीकु आहे। सही। मां साईं बर्ड जे करे ही हिते दिला बि हया आहिनि, मटका बि हया आहिनि ताकी हिते रहणु शुरू कनि, बचा कनि। बहितरीन। स्नैक वीडियो में इन्हनि जा जेके आहिनि से प्रोमो बि रखंदो आहे, टाइटल बि रखंदो अच्छा। आहे, नंढा नंढा वीडियो ठाहे। सही। हे कुकड़ साईं वेठी आहे आरे ते, इहा बि थोरो दोस्तनि खे मां ॾेखारींदो हलां ऐं दोस्तनि खे गुज़ारिश कंदो हलुमि, काफ़ी दोस्त ॾिसंदा त शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी। मां त दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त भाउ मुंहिंजा तव्हां चवंदा आहियो न त असां ॻोठ में वेही करे छाजो भरियूं, छा जी रिकॉर्डिंग कयूं, छा कॉन्टेंट असां वटि न आहे। असांजो प्यारो दोस्त ॾिसो कुकड़ तितर इन मां साईं $111 1.5 महीने में कमाए चुको आहे। त भाउ मुंहिंजा तव्हां वटि त अहिड़ा कुता बिला तितर इहे शौक़ु असांजो त सम्झो सिंधियुनि जो असांजो सम्झो बहितरीनु मशग़लो आहे। ठीकु आहे। त साईं उन्हनि मां हिकिड़ो मशग़लो असांजो कुकड़ तितर इहो आहे। त उन्हनि में तव्हां सभिनी दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे त साईं पंहिंजो चैनल ठाहे करे तव्हां बि शुरू थी वञो, अर्निंग कयो। अॻिते हाणे हलूं था पर अॻिते हलण खां अॻु में दोस्तनि खे सभिनी खे गुज़ारिश आहे शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी अदा। तोता ॾेखारियां साईं, मां पाण तोतनि जो शौक़ीन आहे, ऑस्ट्रेलियन। हे बसि हाणे सेटिंग करनि था पिया, इनशाला हाणे साईं अगस्त में हिन जो वरी सीज़न ईंदो, तमामु बहितरीनु। ऐं उहो तितुर कहिड़ो आहे जेको कुकड़ सां विढ़ाए? साईं हे ॾिसो। वाह साईं वाह। वाह हे जोड़ी आहे। वाह वाह। हाणे ही बेदनि जे लाइ तयारु आहिनि। अच्छा साईं, हे मूंखे लॻे थो हे ओरियो आहे, हे आहे वेड़ाक। हिनखे मां जीअं खोलींदुमि भॼंदो मुर्गियुनि ते। हा मतलब का मुर्गी हूंदी पाणी वाणी पींदो पहिरियां पोइ हुन ॿुधो साईं, हे साईं उहो अथव अॼु ईअं सम्झो त असां हिन तितर जे करे आया आहियूं हिते, जेको कुकड़ जी कढ हुयो ऐं वीडियो वायरल थी वई, तव्हां ॾिठी अदा। हलो हे साईं ॾिसो कुकड़ बि बीठा आहिनि। हे सम्झो साईं कॉन्टेंट अथव, अदाकार अथव हे सभई, हे बदका। हे साईं ॾिसो, हे ॾिसो हे कॉन्टेंट असां वटि ॻोठ। त साईं हे दोस्त आदिल जीअं ॿुधाए थो पियो, ठीकु आहे। त हे आदिल जो साईं बाग़ बगीचो, हे ॾिसो हे मुंहिंजी ॿिली आहे। एंजल खां पोइ तव्हांखे यूट्यूब ते नज़र ईंदी, थोरो सिखे करे। हाली नंढी आहे ऐं सही। केॾियूं प्यारियूं आहिनि। वाह साईं वाह, बहितरीनु साईं। इहो आहे कैमरा जो कमाल। बाक़ी हे ॾिसो साईं दोस्त जो कॉन्टेंट आहे, चए थो पियो हे गुलनि जा स्नैक वीडियोज़ वग़ैरह रिकॉर्ड करे उहे रखे थो, उन मां अर्निंग थियनि थियूं पयूं यूट्यूब ते। हे कुकड़ियूं, ॿिलियूं, चूज़ा। हे साईं पार्क आहे जिते आदिल टीवी जूं सॼियूं वीडियोज़ स्टूडियो सम्झो हे आहे साईं जो, जिते रिकॉर्ड थींदियूं आहिनि। त हाणे साईं तव्हां पाण अंदाज़ो लाहियो, बिजली न आहे त सोलर जो सेटअप आहे। बाक़ी सही। काफ़ी सारा दोस्तनि जा मैसेज ईंदा आहिनि, आदिल ही वीडियो ठहनि किथे, भाई हे ई अथव, हे ई जेको आहे मुंहिंजो। माशाल्लाह साईं ॾिसो हे न हिते वेही करे माशाल्लाह दोस्त असांजो अमेरिकी डॉलर कमाए थो। काफ़ी दोस्त पुछंदा आहिनि, हे ॾिसो हे ॾिसो। बिल्कुलु साईं, सुभान अल्लाह। वाह वाह। दोस्तनि खे गुज़ारिश आहे दादा, बहाना इहो कंदव, बहाननि में रहिजी वेंदव। ॿुधव, ये अगरि कोशिशि कंदव, पंहिंजो कोशिशि कंदव अदा, त तव्हां माशाल्लाह जीअं असांजो प्यारो दोस्त आदिल, ईअं सम्झो त हिते वेही करे हे
मां तव्हांखे हे ॾिसो, हे बकरी जूं फोलंगड़ियूं ऐं हे ओ साईं असां जंहिंखे चवंदा न साईं इहे छा, हे ॾिसो लेलड़ियूं, हे ॾिसो हे साईं लेलड़ियूं माशाल्लाह। कम जो कम बि हले थो, प्लस में यूट्यूब तां डॉलर कमाए थो पियो, त तव्हां बि दोस्तो कमाए सघो था। ऐं अॻिते जेके दोस्त ॾिसंदा उन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे दोस्तो, आदिल टीवी असांजे दोस्त जे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, वधीक हिन जी वीडियोज़ ॾिसो ऐं तव्हां पाण उन मां सिखिया वठो। त आख़िर में आदिल भाउ तव्हां छा मैसेज ॾी? हा त वॾी ॻाल्हि मां तव्हांखे दोस्त इहा ॿुधायां त मां कॾहिं बि वीडियो ते पाण न आयो आहियां। मुंहिंजे चैनल सॼो तव्हां चेक करे सघो था, मां लजी थींदो आहियां वीडियो जे अॻियां। मां ज़फ़र भाउ खे पहिरियां बि ॿुधायो, ही मुंहिंजो फस्ट टाइम जेको आहे सो वीडियो मां पंहिंजी भराई आहे। मुंहिंजे सॼे कॉन्टेंट में तव्हां ॾिसो सिर्फ़ु बर्ड्स जा आवाज़ तव्हांखे मिलंदा, मुंहिंजी चूचाड़ बि ज़ाहिर न हूंदी। मां सभिनी खे इहो ई मैसेज ॾींदुसि, महिरबानी करे जिथे बि आहियो, अगरि तव्हां वटि हिकिड़ी मुर्गी आहे, कुझु बि आहे, को बि जानवर आहे, उनखे रिकॉर्ड कयो, वीडियो रखंदा अचो, उनजी हरकतूं जेके बि आहिनि तव्हां पंहिंजी कैमरा में क़ैद कयो। मूं वटि इहो ई प्लेटफॉर्म हुयो जेको मां तव्हांखे ॾेखारियो, जंहिंखे मां ख़ूबसूरत तरीक़े सां पेश कंदो आहियां, बसि ॿियो मूं वटि कुझु बि न आहे। वॾी महिरबानी साईं। दोस्त ईअं सम्झो त इहो ई असांजे प्यारे दोस्त आदिल जो मैसेज बि हुयो आख़िर में, त साईं जन न पाण वीडियो ते साम्हूं ईंदा आहिनि, छो त कंहिं दोस्त खे न लजा थींदी आहे, शर्म ईंदो आहे, हे न पाण ईंदो आहे न ॻाल्हाईंदो आहे, हे सिर्फ़ु रिकॉर्ड करे कुकड़नि जा, तितरनि जा, लेलड़नि जा ऐं ॿकरनि जा, ॻेरनि जा आवाज़। ऐं साईं मां तव्हांखे मज़े जी ॿी ॻाल्हि ॿुधायां, दोस्त वटि आम असांजो हिकिड़ो रियलमी जो फ़ोन आहे, ईअं बि न आहे त असां वांगुरु आई फ़ोन खणी घुमंदो थो वते ऐं हे आहे। साईं अलाह हिन दोस्त खे ख़ुशि रखे। अचो हलंदा हलूं। त साईं उन सां गॾोगॾु मेन शइ जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो आहियां, त साईं तव्हांखे डॉलर कमाइण जे लाइ मुल्क खां ॿाहिरि वञण जी हाणे अॼु जे दौर में ज़रूरत न आहे। अॼु ईअं सम्झो मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे, मां उन दोस्त सां गॾु आहियां जंहिंजो न मां आवाज़ ॿुधो हुअमि न जंहिंजो चहिरो ॾिठो हुअमि, न कॾहिं मूंखे ॾिठो। ठीकु आहे। ऐं आदिल सां छो त मां इहा कुकड़ ऐं तितर वारी वीडियो ॾिठी हुअमि, पोइ ख़बर पई इहा त आदिल जी आहे। आदिल टीवी वारे सां अॼु मुलाक़ात थी। हिन जे चैनल जो मां लिंक बि शेयर करे छॾींदुमि, फॉलो कजो, सब्सक्राइब कजो। उन सां गॾोगॾु अदा तव्हां पाण बि डॉलर कमाए था सघो। अॼु मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे, हे मां साल ॾेढ खां महिनत हणणा लातियूं वेठो हुअमि, जीअरी मिसाल अलाह जी महिरबानी सां असांखे मिली वई, हे तव्हांजे लाइ शेयर कईसीं। कयां त महिरबानी करे प्लीज़ पंहिंजो वक़्तु ज़ाया न कयो, कुझु बि कुझु न, जेको आहे न वीडियो ठाहे यूट्यूब ते रखंदा अचो, साल लॻे 2 साल लॻे, कामयाबी नेठि हली मिलंदी। मूंखे बि ईअं सम्झो 1.5 साल थी वियो इनकम में। बहितरीन, तमामु बहितरीन तव्हां ॻाल्हि ॿुधाई। अदा टाइम लॻंदो आहे हर शइ में, जीअं चवंदा रहंदो, पर शुरूआति कयो अॼु बसि। साईं हाणे तव्हां शुरूआति थिए, छा आहे जो काफ़ी सारा विच में तव्हांखे प्रॉब्लम्स ईंदा, केरु तव्हांखे चवंदो यार छा थो कंदो हुते, जॾहिं तव्हां कामयाबु थींदो पोइ उहो ई माण्हू पुछा कंदो यार तूं करी छा पियो, हाणे ॿुधा। पहिरियां त असां सॼी उमिरि तोते खिलियासीं, वीडियो भरींदो थो अचे, चरियो आहे, ईअं आहे, घणा तव्हांखे लक़ब मिलंदा, पर इहे लक़ब तव्हांखे अॻिते वधाईंदा, घटाईंदा कोन। इहा ॻाल्हि मूंखे यादि करे, जेको तव्हांखे चए न इहो वीडियो भरे थो चरियो आहे, माना सम्झो तव्हां अॻिते कामयाबी तरफ़ वधो था, माना कामयाबी ॾे वधो था। बिल्कुलु। ऐं साईं पोइ उहे ई माण्हू तव्हांखे चवंदा हाणे साईं वॾो माण्हू थी वियो आहे, टाइम नथो ॾियो, टाइम न आहे हाणे। वाक़ई तव्हां टाइम हूंदो ई कोन, छो जो तव्हां वीडियो में लॻा पिया हूंदव, हरकतूं भरींदा हूंदव, पोइ हुनखे बि इहो माना महसूसु थींदो यार वाक़ई जेको आहे को टाइम मां हिनखे ॻाल्हायां पियो, पर हीउ टाइम हाणे मूंखे ॾिए नथो। त महिरबानी करे वीडियो ठाहियो, यूट्यूब ते रखो, स्नैक में रखो ऐं टिकटॉक में बि रखो, जेके बि तव्हां एप्स यूज़ कयो था, किथे न किथे तव्हांजी वीडियो ज़रूरु वायरल थींदी ऐं उहे ई माण्हू तव्हां ॾे यूट्यूब ॾे लड़ी ईंदा, अगरि तव्हांजो कॉन्टेक्ट सुठो आहे। बहितरीनु साईं, तमामु सुठी ॻाल्हियूं थियूं। हाणे दोस्तनि खां इजाज़त वठूं था, पर वेंदे वेंदे अदा हिन वीडियो खे शेयर करे छॾिजो। इंशाल्लाह जल्द वरी अहिड़ा सुठियूं सक्सेस स्टोरी तव्हांजे लाइ खणी ईंदासीं, जेके ऑनलाइन डिजिटली यूट्यूब या फेसबुक तां अर्निंग करनि था पिया। जेसि ताईं इजाज़त जो इंशाल्लाह वरी जल्द मिलूं था। पंहिंजो ऐं पंहिंजे प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो, पर वेंदे वेंदे वीडियो खे शेयर करे छॾिजो ऐं असांजे प्यारे दोस्त आदिल टीवी खे सब्सक्राइब कजो, बेल आइकन ज़रूरु दॿाइजो, त पोइ साईं हिन जेके हे सुपर स्टार अथव हिन जी वीडियोज़ जा, बिल्कुलु बिल्कुलु, हे कोकोड़ो कुकड़े, हो तितर तोतियूं, हे ॿिलड़ियूं, हे ॾिसो साईं इहे सुपर स्टार आहिनि असांजे दोस्त जा। त इन्हनि जी वीडियोज़ ॾिसंदव पिया, हेॾो हे अलॻि वेठा आहिनि।
त साईं जेसि असांखे इजाज़त जो इंशाल्लाह वरी जल्द मिलंदासीं। पंहिंजो पिणु प्यारनि जो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़।